नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त सिंधड़ी मां खबर ईंदा सिंधड़ी तालुके के ॻोठ बशाम बरोही में मंशयात जो सरेआम विकरो ॻोठाणन पारां मंशयात विकरो खिलाफ सोशल नौजवान के सिंधड़ी के मेन चौक ते लठियूं हणी फरार थी ॻोठाणन पारां थाने ते एनसी दाखिल जवाबदार गिरफ्तार न थी सघियो। ॿिए तरफ़ ॻोठ बशाम बरोही जे गादी नशीन फ़कीर उस्मान बरोही अली रज़ा बरोही शेर मोहम्मद नौमान बरोही अली अकबर SUP जे अॻवान मुस्तफ़ा जमाल शर वाहिद बख्श सिंधी जी अॻवानी में सवेन ॻोठाणन अहिड़े अमल खिलाफ सिंधड़ी के मेन चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हयो वियो। उन मौके ते ॻोठाणन चयो त असांजे ॻोठ में मंशयात जो विकरो सरेआम हले पियो, नौजवान नस्ल तबाह थिए पियो। मंशयात फिरोश बशीर अहमद बरोही ॻोठ में हर हंधि मंशयात जा अॾा खोले वेठो आहे। सोशल मीडिया ते मंशयात जे विकरो जो पोस्टूं रखण बाद मंशयात फिरोश असां ते हमलो करे नौजवान अली रज़ा बरोही के ज़ख्मी करे विधो ऐं मौतमार धमकियूं पियो ॾे। वाक़िए जी NC सिंधड़ी थाणे ते दाख़िल कराई आहे पर अञा ताईं जवाबदार गिरफ्तार नाहे थी सघियो। असांजे आला अमलदारनि खे अपील आहे त मंशयात फिरोश बशीर अहमद बरोही के फौरी तौर गिरफ्तार करे असांजे ॻोठ के मंशयात का पाक कयो वने जीअं असांजो नौजवान नस्ल मंशयात जड़े मूज़ी मर्ज का बची सके। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।